नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ईंदारो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान मुल्क में वोटर जो मजमूई तइदाद की तफसील जारी करे छड़ी है। इलेक्शन कमीशन जे तरफां जारी कल अंग अखर मूजिब मुल्क में वोटर जो तइदाद 12,11,99,970 है, जंहिंमें मर्द वोटर जो तइदाद 6,65,06,171 ऐं औरतुनि जे वोटनि जो तइदाद 5,46,93,799 थी वई है। जारी कल अंगन अखरनि मूजिब पंजाब में वोटर जो तइदाद 6,90,49,301 है, जॾहिं त सिंध में 2,55,82,625 रजिस्टर्ड वोटर्स आहिनि। इलेक्शन कमीशन जो चवणु आहे त केपी में वोटर जो तइदाद 2,06,11,248 ऐं बलूचिस्तान में 50,47,426 है, जॾहिं त इस्लामाबाद में अहल वोटर जो तइदाद 9,09,379 है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।